सिंध समेत सॼी दुनिया में इंसानी हक़नि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। इहो ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु इंसानी हक़नि बाबति समाज अंदरि शऊर खे उजागर करणु आहे। वधीक तफ़सील सेठा जाबा आशिक़ हुसैन जी हिन रिपोर्ट में। अॼु सिंध समेत दुनिया में इंसानी हक़नि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। हीउ ॾींहुं 10 डिसंबर ते 1948 ईस्वी जे अक़वाम मुतहिदा जनरल असेंबली जे पतरनामे जी यादि में मल्हायो वेंदो आहे। हीउ ॾींहुं समूरी दुनिया जे समूरनि माण्हुनि जी बराबरी, इंसाफ़ ऐं वक़ार ऐं इज़त जी अहमियत खे उजागर करण लाइ मल्हायो वेंदो आहे। 2024 जो इंसानी हक़नि जो आलमी ॾींहुं असांजा हक़ ऐं असांजे मुस्तक़बिल जे उनवान सां मल्हायो पियो वञे। वर्ल्ड ह्यूमन राइट्स डे सेलिब्रेट कयो वियो, जंहिंमें ॿारनि अवेयरनेस प्रोग्राम, सेशन्स, स्पीचिस ऐं टेबलोस पेश कया। ऐं हिन ॾींहं ते असांखे इहो ॾींहुं जेको आहे अॼु जो ॾींहुं रिमाइंड कराए थो त बाबा हीअ जेके असांजा हक़ आहिनि उहे असांजा गिफ्ट न आहे, बल्कि असांजा पैदाइशी हक़ आहिनि। जहिड़ी तरह असांजो लाइफ जा राइट टू लाइफ, फ्रीडम, एजुकेशन, सिक्योरिटी, प्राइवेसी, जेके इहे असांजा हक़ आहिनि। असां 10 डिसंबर ते असां पंहिंजे स्कूल में ह्यूमन राइट्स डे मल्हायो। उन में ॿारनि खे असां इंसानी हक़ूक़नि जे बारे में ॿुधायो त जीअं इंसान आहे उन्हनि खे पंहिंजो हक़ ॾिना वञनि, इंसान खे आज़ादी ॾिनी वञे, उनखे तालीम जो हक़ ॾिनो वञे, समाज में मुआशरे में उनजी हक़ अदा कयो वञे ऐं ॿारनि खे एजुकेशन में हक़ ॾिनो वञे। उन जे बाबति ॿारनि बि मुख़्तलिफ़ स्पीचूं पेश कयूं ऐं पंहिंजे हक़नि जे बारे में ॻाल्हि ॿोली। अॼु जो ॾींहुं मल्हाइण जो बुनियादी मक़सदु इंसान ज़ात जे लाइ बराबरी, मसावत ऐं इंसाफ़ जी हासिलात आहे। कैमरा टीम सां गॾु आशिक़ हुसैन, धरती टीवी, सेठार जाम।